अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु मां हिकिड़े माना दोस्त आहे मुंहिंजो, उन्हीअ जो दुकानु आहे स्पेयर पार्ट जो, पर आहे हिंदू आहे, वाणियो आहे, माना दलीप कुमार, उन्हीं जे नाले सां तव्हांजे आॾो कई ॻाल्हियूं रखंदुसि। दोस्तों, मां उन्हीं जो दुकान में वेठो हुजां, उन खां 2500 रुपयनि जो कंहिं माण्हू कार ते आयो, जंहिं अची कार जो मोबल वरितो ऐं मोबल वठी ऐं उनखे माना ॾेई ऐं चई, ड्राइवर खे चई, हे मोबल मटायो, मां थोरो हेॾो थी अचां। तो उहो ड्राइवर वञी भरिसां गैरेज आहे, उते वञी माना गाॾी का बीहारी ऐं उतां माना मां दुकान ते वेठो हुउसि। कुझु वक़्तु गुज़रियो तो ड्राइवर मोटी आयो, उन दलीप कुमार मेहरान ऑटो जा मेहल में उन वटि, ऐं उन खे अची चयाईं त साईं तव्हां खां साझो असां मोबल वठी वियासीं, सेठ हुयो, वठी वियासीं, 500 रुपया तव्हां घटि ॾियो, 2000 मूंखे वापसि कयो ऐं हीउ मोबल तव्हां पाण वटि रखो, असां नथा मटायूं। हुन चयो, बाबा इहो मोबल मां वापसि न वठंदुसि, तव्हां खणी वञो, मां न वठंदुसि। हुनखे जवाबु ॾिनई, हो वियो, मूं हुन खां दलीप कुमार खां पुछा कयो त तव्हां हुन खां मोबल न वरितो ऐं 500 रुपया हो तव्हांखे घटि में पियो ॾिए। त दलीप कुमार चयो त फ़कीर साईं, असुली मसइलो आहे त मूंखे 500 न खपनि, छो त जेकॾहिं हुनखे ख़बर पवंदी ऐं कॾहिं न कॾहिं इहो राज़ आउट थींदो त हुनखे ख़बर पवंदी त सेठ 500 जे लालच जे करे हीउ मोबल वापसि वरितो, तंहिं करे मुंहिंजी साख ख़राबु थींदी। मां त चवां थो, हो त हिंदू आहे, वाणियो आहे, हुन पंहिंजे साख जे लेवल सां चयो, पर मां थो चवां त मां ख़राज तहसीन थो पेश कयां इन दलीप कुमार खे, त जंहिंजो ईमान जी तक़ाज़ा, मां थो चवां त माना इहा ईमान जी वॾी तक़ाज़ा चइबी, जंहिं माना इहो ग़लति कम खे रोकियो। ऐं जेकॾहिं असांजा मुस्लमान सभु ईअं कनि त को बि ग़लति कार्यूं न थियनि। दोस्तों, हाणे मां असुली ॻाल्हि तव्हांजे आॾो अञा रखंदुसि त असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहो सभिनि जो नबी आहे, को मञेसि न मञेसि, उन्हनि सभिनि जो नबी आहे। इन वाणे हिंदू जो बि नबी आहे, अंग्रेज़ जो नबी आहे। मां त ईअं चवंदुसि त इहा बि का ईमान जी तक़ाज़ा चइबी, जंहिं माना दलीप कुमार हुन खां मोबल वापसि न वरितो ऐं इन गंदे अमल खे रोकियो। त ऐं ईअं जेकॾहिं सभु कनि त इहे ग़लति नमूना, ग़लति कार्यूं, ग़लति सिस्टम, ग़लति नमूने सां पैसो हासिलु करणु, या ग़लति कंहिं सां दगा करे, धोखो करे सेठ सां ऐं उन जे कार जो मोबल न मटाइण, इहे सभु कारण, इहे सभु ख़राबु करतूत रुकिजी वञनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।